बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा आयत नंबर 286। तर्जुमो औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह कंहिंखे संदसि वस धारां तकलीफ़ न ॾींदो आहे। सूरह बकरा आयत नंबर 286 में अल्लाह साईं फरमायो आहे। सूरह बकरा जी इहा आयत त अल्लाह कंहिंखे संदसि वस धारां तकलीफ़ न ॾींदो आहे, यानी अल्लाह साईं पंहिंजे कंहिं बि बंदे खे उन जी बर्दाश्त खां वधीक तकलीफ़ नथो ॾिए। अल्लाह साईं जॾहिं इंसान खे कंहिं तकलीफ़ में कंहिं मुसीबत में मुब्तला करे थो त अल्लाह खे ख़बर आहे त मुंहिंजो बंदो इहो सही वेंदो, एतिरो बर्दाश्त करे वेंदो। सो असां माण्हू आम तौर ते जॾहिं असांजी ज़िंदगीअ में को ॾुखु ईंदो आहे, का तकलीफ़ ईंदी आहे, को मसइलो ईंदो आहे त ईअं छिता चरिया बेक़रार थी वेंदा आहियूं ऐं ऑल फॉल ॻाल्हाईंदा आहियूं, ग़लति सलत ॻाल्हाईंदा आहियूं त मूंसां ईअं छो थियो, अल्लाह साईं बसि मूंसां ईअं छो थियो, मां ई रहिजी वई हुअमि या मां ई रहिजी वियो हुअमि। जहिड़ो बि बंदो हूंदो आहे मर्द औरत, त उहो हिकिड़ो नाशुक्रपन जा जेको जुमिला ॻाल्हाईंदो आहे ऐं उहो विसरी वेंदो आहे ॻाल्हाइण महिल त मां बेअदबी त नथो कयां या नथी कयां। सो इंसान खे अल्लाह साईं जॾहिं फरमाए थो त मां उन जे वस खां वधीक, उन जी सघ खां वधीक, उन जी बर्दाश्त खां वधीक तकलीफ़ न ॾींदो आहियां, त अल्लाह पंहिंजे बंदनि खे चङी तरह सुञाणे थो न। उनखे ख़बर आहे त उनजा बंदा छा सही सघंदा, छा न सही सघंदा, केतिरो बर्दाश्त करे सघंदा। असां इंसाननि जो ईमान कमज़ोर हूंदो आहे, असां सही न सघंदा आहियूं, जल्दी आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदा आहियूं, अलाए छा छा उतो सुतो ॻाल्हाइणु शुरू थी वेंदा आहियूं। असां में सब्र ऐं बर्दाश्त बिल्कुलु बि न। सो इन करे जॾहिं बि का तकलीफ़ अचे, चाहे उहा रूहानी हुजे, जिस्मानी हुजे, ज़हनी हुजे या दुनियावी काई बि को मसइलो हुजे, त हमेशह सब्र खां कमु वठिजे, अल्लाह खे यादि कजे ऐं उनखे इन तरीक़े सां सोचिजे त अल्लाह साईं मूंखे हीअ तकलीफ़ ॾिनी आहे त मुंहिंजी बर्दाश्त जे मुताबिक़ आहे, लाहींदो बि उहो ई। अल्लाह खां दुआ घुरिजे, सब्र खां कमु वठिजे, तवकुल रखिजे ऐं अजायो सजायो न ॻाल्हाइजे। असां अहिड़ा घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदा आहियूं जेके असांखे सख़्तु गुनाहगार करे सघनि था, त बहितर इहो ई आहे त हमेशह इहे आयतूं यादि रखिजनि ज़हन में। ऐं मां जेके आयतुनि जा तर्जुमा तव्हां सां शेयर कंदमि या मां पहिरीं बि कंदी रही आहियां, त उहे जेके रोज़मर्रा ज़िंदगीअ में असांखे कुझु गाइड कनि, असांखे कुझु रस्तो ॾेखारीनि, छो त क़ुर पाक जेको आहे उहो गाइडेंस आहे, ज़िंदगी गुज़ारण जो पूरो ढंग, पूरो तरीक़ो, पूरो पैटर्न अल्लाह साईं असांखे सम्झायो आहे। सो सूरह बकरा जी आयत नंबर 86 अल्लाह साईं असांखे ॿुधाए थो त अल्लाह कंहिंखे बि उनजे ताक़त खां वधीक, सहण खां वधीक तकलीफ़ न ॾींदो आहे। इहा ॻाल्हि हमेशह पंहिंजे ज़हन में रखिजो, छो त जेसिताईं जीअर आहियूं जहान में त कुझु न कुझु त तकलीफ़ूं पयूं ईंदियूं आहिनि, नंढियूं वॾियूं, थोरियूं घणियूं, हर कंहिंसां का न का लॻी पई हूंदी आहे। इंसानु आजो न आहे इन्हनि खां, पर इन जो इहो मतिलबु न आहे त असां सफ़ा कुफ्र में पइजी वञूं ऐं नाशुक्रा थी वञूं ऐं आपे खां कंट्रोल खां निकिरी वञूं। असां हमेशह सब्र खां कमु वठिजे ऐं इहे आयतूं ज़रूरु ज़हन में रखिजनि त इंसानु रिलैक्स थी वेंदो, छो त अल्लाह असांजे हर हाल खां, हर ॻाल्हि खां, ज़ाहिर खां बि, लिकियल खां बि चङी तरह वाक़ुफ़ु आहे। इहा तसली ॾाढी वॾी आहे त जेको कुझु मूंसां थी रहियो आहे, जेका परेशानी आहे मूंखे, जेको मसइलो आहे मूंखे, उहो अल्लाह खे ख़बर आहे ऐं उहो ई उनखे लाहींदो।